अस्सलाम वालेकुम मेरान टीवी में भली कार मां हां मुबशिर सोलंकी। सबका पहले एक नजर हेडलाइन ते। अमरीकी सदर अॼु क़ौमी सलामती कमेटी जो इजलास तलब करे वरितो। ईरान ख़िलाफ़ जंग ॿीहर शुरू करण ते गौर कयो वेंदो। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि लाइ अमरीका मथां को बि दबाव न आहे। ईरान जे जवाब जो केतिरा ई ॾींहं इंतज़ार कयो। ईरान 10 मिंटनि में जवाब ॾेई पियो सघियो, पर हुननि देर कई। व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे सदर ट्रंप वधीक चयो आहे त होर्मुज़ जी नाकाबंदी अमरीकी फ़ौज जे वेनेज़ुएला जियां बहितरीन हिकमत अमली आहे। ईरान जंग में कुर्दनि मायूस कयो। कुर्दनि खे ईरान ख़िलाफ़ हथियार ॾिना जेके हुननि हथियार पाण वटि रखी छॾिया। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाकिर कालीबाफ चयो आहे त अमरीका वटि ईरानी तजवीज़ूं क़बूल करण खां सवाइ ॿियो को चारो न आहे। को बि ॿियो रस्तो कंहिं बि सूरत में नतीजो न ॾेई सघंदो। मामिलो जेतिरो लटकायो वेंदो, अमरीकी अवाम खे ओतिरी क़ीमत अदा करणी पवंदी। पंहिंजे बयान में ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर वधीक चयो आहे त असांजी हथियारबंद फ़ौज कंहिं बि अगराई जो मुंहं जवाब ॾियण लाइ हर वक़्तु तयार आहे। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ विच में मुलाक़ात। मुल्क जी मजमूई सूरतहाल, अफ़गानिस्तान बाबति मामलनि ऐं ख़िते जी बदिलजंदड़ सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। वज़ीर आज़म ऐवान सदर पहुची सदर सां मुलाक़ात कई। हक़ जी जंग में शहीदनि ऐं हथियारबंद फ़ौज जे पेशावरानी सलाहियतुनि ते ख़राज तहसीन पेश। महांगाई जो दबाव घटि करणु, आम वापी जी शयुनि जी दस्तियाबी ऐं आम माण्हू खे रिलीफ ॾियण लाइ हर मुमकिन क़दम खणण जी हिदायत। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त विच ओभर में चिकताण ऐं चीन सप्लाई मुतासिर थियण बावजूदि अवाम खे वधि खां वधि रिलीफ फ़राहम कयो वञे।